नाज़रीन, गढ़ी हसन जे निजी तालीमी इदारे पाक सिंध पब्लिक स्कूल दौड़ शरीफ़ इंतज़ामिया पारां रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो वियो। रांदियुनि जे हिन हफ़्ते में जेकी आहे त हितां जे स्कूली शागिर्दनि मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिसो वरितो। इन बाबति जेकी आहे त उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं शागिर्दनि सां निसाबी सरगर्मियुनि सां गॾु गैर निसाबी सरगर्मियूं ॿारनि जे ज़हनी अवसर लाइ केतिरियूं अहम आहिनि, उन बाबति अचो साणनि ॻाल्हि ॿोल करियूं। असांखे सॼनि रांदियुनि में हिसो मिलियो ऐं असां क्रिकेट रांदि में हिसो वरितो, जंहिंमें क्रिकेट रांदियुनि में असां खोड़ स्कोर कयोसीं, पर असां मैच हाराए वियासीं। ॿियनि स्कूल वारनि खे बि गुज़ारिश आहे त ॿारनि खे रांदियूं कराइनि ऐं दिलचस्पी ॿारनि जूं दिलचस्पियूं वधनि। असां क्रिकेट में हिसो वरितो आहे। क्रिकेट में घणनि ॾींहंनि खां हिते हले थो? हीउ हफ़्तो थियो, हफ़्ते में थियो आहे। असां सुठो बॉलिंग बैटिंग कयोसीं, इन लाइ असांखे महिनत जो फल मिलियो आहे। ॿियनि स्कूलनि खे गुज़ारिश आहे त स्पोर्ट्स डे ॿियनि करनि ऐं चुस्ती वधाइनि। रांदि खटी असांखे उस्ताद हर साल ई क्रिकेट रांदि कराईंदा आहिनि। असांजी दिलचस्पी वधाइण लाइ असांखे उस्ताद हर साल ड्रोड़, क्रिकेट ऐं रस्साकशी वारी रांदियूं कराईंदा आहिनि। हर साल स्पोर्ट डे मल्हायो वेंदो, जंहिंमें ड्रोड़, क्रिकेट ऐं ॿिनि रांदियुनि जो मुक़ाबिलो कयो वेंदो आहे ऐं ॿिनि स्कूलनि घुरिजे त स्पोर्ट डे मल्हाइनि ऐं इन में ॿारनि जी दिलचस्पी वधंदी। जीअं असांजी टीम जो नालो कोटिया हुयो, असां महिनत करे सेमीफाइनल में पहुतासीं, उते हाराए वियासीं। असांखे ख़ुशी आहे। पढ़ायो वेंदो आहे, उन्हनि जा इम्तिहान वरिता वेंदा आहिनि। 14 अगस्त जो ॾींहुं ईंदो आहे, पाकिस्तान जो आज़ादी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। 6 सेप्टेम्बर यौम दिफ़ा जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। उन सां गॾु असां हिन साल में हिकु ॾींहुं कढियो थियो स्पोर्ट्स वीक जे लाइ। छाजे लाइ त ॿारनि जे लाइ इन जे लाइ कढियो थियो उनजो ज़हन तवाज़ुन ते, जीअं ॿार जे ख़बर पवे त स्कूल में पढ़ायो वेंदो आहे। उन सां गॾु असांखे रांदियूं बि खेॾायूं वेंदियूं आहिनि, ॿियूं गेमूं आहिनि, ड्रोड़ आहे, क्रिकेट आहे, रस्साकशी आहे। इन्हनि जे करे ॿारनि जो ज़हन इन में वधंदो, ॿार तंदुरुस्त थींदा, सेहतमंद थींदा। छड़ो पढ़ाई ते ज़ोर हूंदो ॿारनि खे, बसि छड़ो पढ़ाईंदा वेंदासीं ऐं उन्हनि खे को रांदि न कराईंदासीं, उन लाइ ॿारनि लाइ बि थोरो मसइलो थींदो ऐं उस्तादनि लाइ मसइलो थींदो। हाणे तव्हां ॾिसी सघो था, माशाअल्लाह अॼु ॿारनि खे इनाम ॾिना विया, रांदि थियो, रसा क्रिकेट, कीअं ॿार माशाअल्लाह ॿार ख़ुशि थिया आहिनि। ऐं असांजो अल्हम्दुलिल्लाह इहो यकीन रहंदो त असां हर साल इहो डे मल्हाईंदासीं ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं ॿारनि खे इन खां वधीक ईअं तयारु कंदासीं। माशाअल्लाह स्पोर्ट जो असां स्पोर्ट ॾींहुं मल्हायोसीं, शागिर्दनि खे ॾाढी ख़ुशी थी ऐं इंशाअल्लाह अॻिते कोशिशि कंदासीं त जीअं इहे मल्हाईंदा रहूं ॾींहं। ऐं ॿिनि स्कूलनि वारनि खे बि गुज़ारिश आहे, उस्तादनि खे, त जीअं हमेशह माना पढ़ाई ते बि एतिरो ध्यानु न ॾिजे, ॿारनि खे रांदि रूंद कराइजे जीअं हुननि जी दिलचस्पी वधे। जी बिल्कुलु नाज़रीन, स्कूल जे उस्तादनि ऐं जेको आहे त रांदियुनि में हिसो वठंदड़ शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ॿारनि जे ज़हनी अवसर ऐं जिस्मानी सिहत जे लाइ रांदियूं बि जेकी आहे त पढ़ाई वांगुरु इंतिहाई अहम आहिनि। रांदियुनि में हिसो वठी करे ॿार जेकी आहे त तालीम हवाले सां बि उहे अॻिते निकिरी वेंदा। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।